श्रीमद् भगवत गीता अध्याय 9 राज विद्या राज गोया योग। श्री कृष्ण भगवान के चवण लगो तो हे अर्जुन मां तोखे जे खांग जो ज्ञान बुधाया तो जो तू मुझे वचन जी नदा न कंदो आहे सत सत करे मञींदो आहे उन्हीं करे तोखे बुधाया तो जे ज्ञान जे जान करे संसार में कष्ट दींदड़ जो जन्म मरण आहे उन्हीं खां मुक्त थींदे। जॾहिं ज्ञान जान करे संसार खां न्यारो रहंदे ऐं जेतिरियूं बि विद्याऊं आहिनि ऐं योग आहिनि तिन जो ही ज्ञान राजा आहे ऐं उत्तम खां बि उत्तम आहे, पवित्र खां भी पवित्र आहे, अगम पुरुष आहे जो कंहिंजे चवण सां चयो नथो वञे सो प्रकश ॾेखारे ॾींदो आहे ऐं ज्ञान जी ॼाण करे अपनासी पुरुष खे पाइजे सो अहिड़ो ज्ञान जो आहे तंहिंखे जेको पाए थो तंहिंजी ॻाल्हि ॿुध। हे अर्जुन अहिड़े ज्ञान जे ॼाण खां सवाइ जेको मूंखे पाए थो सो हर हर जनम जमे ऐं मरे थो। हे अर्जुन ॿियो ॿुध जंहिं ज्ञान जे महिमा अॻे चई अथम सां ॿुध। हे अर्जुन मुंहिंजो जो अवगत स्वरूप आहे उन मां सारो संसार उत्पन्न थियो आहे ऐं ॿियो जो विराट स्वरूप आहे उन में ब्रह्मा आदि खां वठी कोयले ताईं सभु वेठा आहिनि। कहिड़ी रीति वेठा आहिनि जीअं वॾे वण में हज़ारे पखी वेंदा आहिनि तीअं वॾे विराट में सभु लोक वेठा आहिनि। सभिनी जी आत्माउनि में राम मां आहियां ऐं हिकिड़े अंग में तुंहिंजे रत ते तो सांभ सभु खेल करियां थो। ॾिस हे अर्जुन मां तोखे पंहिंजी महिमा ऐं प्रताप ॿुधायो आहे। सभिनी जो उत्पन्न ऐं नाश करण वारो मां आहियां, सभु खां न्यारो बि मां आहियां, सभिनी भूत प्राणियुनि जो आत्मा राम बि मां आहियां। हे अर्जुन सभु ॻाल्हि मूं तोखे ॿुधाए छॾी आहे, न्यारो कीअं आहियां सो ॿुध। जीअं हवा सदाईं आकाश में रहे थी पर हवा आकाश सां लॻे नथी तीअं सभु भूत प्राणियुनि मां उत्पन्न थिया आहिनि ऐं मूं मंझि ई रहनि था। सभिनी में मां आहियां पर सभिनी खां न्यारो बि आहियां। हे अर्जुन जॾहिं हीउ सारो संसार पूरो थिए थो तॾहिं मुंहिंजी जेका माया आहे तंहिंमें वञी लय थिए थी। हे अर्जुन माया ऐं संसार जो आदि खां मां आहियां ऐं पोइ संसार खे मां बनायां थो ऐं मुंहिंजी जा माया आहे उन में हर हर इंसान खे उत्पन्न करियां थो, संसार खे उत्पन्न करियां थो ऐं पालना बि करियां थो, प्रलय बि करियां थो। हीअ जा 84 लख जूण आहे सा पंहिंजे वस न आहे, उहा माया जे वस आहे। हे अर्जुन ॿियो ॿुध मां संसार खे उत्पन्न करियां थो ऐं वरी नास बि करियां थो सो उन्ही कर्म करण जो मूंखे दोष कोन्हे छो त मां कंहिं में बि मोह ऐं लालच नथो रखां। मां मोह खां परे आहियां, उदासी आहियां, उन करे मूंखे को बि बंधन ॿधे नथो सघे। हे अर्जुन मुंहिंजे आसीस करे तूं बि न्यारो थी। हे अर्जुन ॿियो ॿुध ही मुंहिंजी जो माया आहे सा सभिनी खे उत्पन्न करे थी, ॿियो कंहिं बि क़िस्म जो तूं संसार में उत्पन्न थियण जो न सम्झ, अहिड़ो ईश्वर मां आहियां। हे अर्जुन ही जेको देहदारी मनुष्य आहे उहे तोरे ॿुध वारा मूर्ख ऐं अज्ञानी मूंखे सम्झनि नथा त श्री कृष्ण भॻवानु अहिड़ो ईश्वर आहे। थोरो ॿुध वारा जीव मूंखे नथा सम्झनि त मां कहिड़ो अविनाशी आहियां, सभिनी भूत प्राणियुनि जो ईश्वर मां आहियां। जेको अहिड़ो मूंखे नथा ॼाणनि उहे कहिड़ो फल था पाइनि सो ॿुध। उन्हनि जो आशाऊं सभु अजायूं वञनि थियूं, जेके बि शुभ कर्म ऐं दान पुञ कनि था उहे उन्हनि जा अजाया वञनि था। उहे वरी कहिड़ा आहिनि, लाखनि जहिड़ा आहिनि, उन्हनि जा स्वभाव आहिनि ऐं उहे मुंहिंजे माया में मोहियल आहिनि, मूंखे नथा सुञाणनि। हे अर्जुन जेके चङा पुरुष महात्मा मुंहिंजो भॼन स्मरण कनि था उहे कहिड़ा आहिनि, उन्हनि जा देवताउनि जहिड़ा स्वभाव आहिनि ऐं मूंखे सुञाणे भॼन कनि था। कहिड़े रीति भॼन कनि था, श्री कृष्ण भॻवानु सभु जी आदि आहे, अविनाशी आहे, अहिड़ो मूंखे सुञाणे करे भॼन कनि था। हाणे भॼन ॿुध मुंहिंजी जेका महिमा आहे उन्हनि खे ॻाइनि था, पढ़नि था ऐं किथा कीर्तन कनि था, पूर्ण विश्वास सां मुंहिंजी पूॼा कनि था ऐं हर हर मूंखे हथ वधी नमस्कार कनि था। अहिड़े रीति मुंहिंजो भॼन कनि था। ॿिया जेके ज्ञानी भगत मुंहिंजा आहिनि से कहिड़े रीति था यादि कनि, उनजो भॼन ॿुध। मूंखे ज्ञानी सुञाणनि था त हिकिड़ो ई परमेश्वर पार ब्रह्म आहे जो घणा रूप करे पर थियो आहे, उहे ईअं ई मुंहिंजो भॼन कनि था, ॿियो भेद नथा ॼाणनि, हिकिड़ो ई ॼाणनि था। हे अर्जुन कर्म बि मां आहियां ऐं योग बि मां आहियां, प्रकृति बि मां आहियां, प्रकृति बि मां आहियां। प्रकृति जॻह जो नालो आहे पर उन में कोई भेद कोन्हे, फ़क़ति थोरो भेद आहे। सो उहे वचन चई जेके बाह में होम हवन कजे थो सो उहे वचन बि मां आहियां। जेके बि अन्न आहिनि ऐं उहे बि मां आहियां ऐं यज्ञ में जेके मंत्र पढ़जनि था से बि मां आहियां। विरदाता बि मां आहियां, वेदनि जो ओंकार बि मां आहियां, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद उहे 4 वेद बि मां आहियां। सभु जी मुक्ति ॾियण वारो बि मां आहियां, सभिनी जी जाइ बि मां आहियां, सभिनी खे नास बि मां ई थो करियां ऐं सभिनी खे उत्पन्न बि मां ई थो करियां। हीअ सभु लय बि मूं में थियनि था, सभिनी ॻाल्हियुनि करे मां पूर्ण आहियां, उन करे मुंहिंजो नालो कणो दाना आहे।
सभिनी जो अबनासी बिज मां आहियां सूरज थी मां तपां थो परले बि मां करियां थो मूं मई देवताउनि खे अमर कयो आहे आदि खां वठी जेके बि माण्हुनि जूं देहूं आहिनि उन्हनि खे मूं ई काल लाथो आहे। हे अर्जुन अहिड़े रीति जेके मूंखे पूॼे थो तंहिंजा पाप हिकदमि नाश थियनि था। जेके प्राणी यज्ञ करे स्वर्ग जे कमानारी कामना रखनि था उहे पंहिंजे पुञनि जे तरह स्वर्ग मां सुख भोगे हेठि किरी मनुष्य लोक में अची जन्म पाइनि था ऐं वरी गर्भ में अचनि था सुख सुख भोगनि था। हे अर्जुन मुंहिंजे भगतनि जी ॻाल्हि ॿुध मुंहिंजा भगत मन जो पूर्ण विश्वास मूं मंझि रखे हर हर मुंहिंजो सिमरन पिया कनि। मां उन्हनि जे सुख वास्ते ॾुखनि था टारण लाइ उन्हनि जा चारई पासा पियो ॾिसां। जीअं शाहूकार जे घर ते चौकीदार फिरंदो आहे तीअं मां उन्हनि जे पुठियां फिरंदो आहियां। हे अर्जुन तूं जो मुंहिंजो भगत आहीं तंहिं करे तुंहिंजे देह जी बि रक्षा थो करियां। ॾिस त कीअं तुंहिंजी देह जी बि रक्षा थो करियां ऐं पंहिंजे महिमा करे तुंहिंजे मन खे पंहिंजो पाण सां निश्चल थो करायां। प्रेम ऐं प्रीत सां तुंहिंजे रथ जो घोड़ा थो ॿधां। अहिड़ी रीति मां भगतनि जे अॻियां अधीन आहियां। हे अर्जुन जीअं तुंहिंजे अधीन आहियां तीअं कंहिं सां न आहियां। हे अर्जुन जेके मूंखे छॾे ॿिए कंहिं देवता जी पूॼा कनि था उहो भुलिजी था कनि। हे अर्जुन सभिनी यज्ञनि जे भोॻण वारो मां आहियां सभिनी योगियुनि जो ईश्वर मां आहियां। जे मूंखे अहिड़ो ईश्वर नथा सम्झनि उहे ॼमण ऐं मरनि था। हे अर्जुन हाणे न्याय जी ॻाल्हि ॿुध जेके देवताउनि जी पूॼा करण वारा आहिनि उहे देवताउनि जे लोक में वञनि था ऐं पुत्रनि जी पूॼा करण वारा आहिनि उहे पुत्रनि जे लोक में वञनि था। जेके मूं पार ब्रह्म खे पूॼनि था उहे मूंखे अची मिलनि था। मुंहिंजा भगत विरित रखी पन गुल फुल ऐं पाणी विझनि था सो मां इहो भगतनि जो ॾिनल प्रेम सां वठां थो। हे अर्जुन जेके तूं खाईं सो मूंखे अर्पण कर सो उन जो फल छा पाईंदे संसार जे चङनि ऐं मुंदनि कर्मनि जो फल जो दुख सुख आहे तंहिंखे छॾे मुक्ति पाईंदे। हे अर्जुन मां भूतनि प्राणनि सां कहिड़ी रीति तरह आहियां कंहिं बि देवता जो भगत सां मोह कोन्हे पर मुंहिंजो भगत जो मुंहिंजो भॼन करे थो मां बि वरी उनजो भॼन करियां थो। हे अर्जुन ॿियो ॿुध जेके अज्ञानी पापी आहे सो जेकॾहिं कंहिं महिल प्रेम सां मुंहिंजी यादगिरी करे थो ऐं चवे थो त हे श्री कृष्ण भॻवान मां जहिड़ो आहियां तहिड़ो तुंहिंजे चरण आयो आहियां ऐं मां तुंहिंजी दास आहियां। हे अर्जुन उन खे बि तूं संत करे ॼाण। हे अर्जुन मुंहिंजे भॼन जे अॻियां पाप कहिड़ी शइ आहे। जीअं काठियुनि जी देग खे बाहि साड़े नास कंदी आहे तीअं मुंहिंजो भॼन बि पापियुनि खे साड़े नास थो करे ऐं उन ई माली धर्मात्मा थिए थो ऐं शांत पद खे पाए थो। हे अर्जुन मूंखे पापी जूनियूं स्त्रियुनि वैश्य शूद्र यादि कनि था उहे बि परमगत खे पाईंदा। ब्राह्मण जे पुञ जनम आहे उहे मुंहिंजो मुख आहे ऐं खतरी मुंहिंजूं ॿाहूं आहिनि उन खे मुख थियण खां ओगे काल कोन्हे उन सबबु करे। हे अर्जुन मनुष्य देह तोखे मिली आहे उन देह में मुंहिंजो स्मरण कर। हे अर्जुन हाणे मनुष्य देह जो बयानु ॿुध। मनुष्य खे देह कहिड़ी आहे सा सदाईं न आहे नास थियण वारी आहे जा कंहिं बि महिल नास थिए थी। रत पवण जो घर आहे हॾा ऐं मांस ॿियो जेके बि आहिनि उहे सभु अशुद्ध आहिनि उहे मनुष्य देह जा अवगुण आहिनि। हाणे हिन देह जा गुण ॿुध जॾहिं हीउ जीव भटकंदो मनुष्य देह में अचे थो तॾहिं मुंहिंजे सुञाणण जो ज्ञान पाए थो ऐं मूंखे सुञाणे मुंहिंजो भॼन करे थो ऐं मुंहिंजे भॼन करे अबरासी पद पाए थो। मुंहिंजे बुध खे सुञाणण वारी हीअ मनुष्य देह ई आहे उहा त हिन जी महिमा चयमि। उन करे हे अर्जुन हीअ मनुष्य देह तोखे मिली आहे उन में तूं मुंहिंजो भॼन कर ऐं मन जो निश्चय मूं में रख। मुंहिंजो भगत थी मुंहिंजी पूॼा कर मूंखे नमस्कार कर हिन रीति मुंहिंजो स्मरण कर। ओम नमो भगवंती वासुदेवाय नमो। उन भॼन करे मूंखे ईअं मिलण जी पाणी सां पाणी मिली वेंदो आहे उन रीति मूंसां मिली करे हिकु थी वेंदे। ओम नमो नारायण ओम मुंहिंजो मंत्र आहे। ईअं श्रीमद भगवत गीता संद ब्रह्म विद्या योग शास्त्रनि जो श्री कृष्ण अर्जुन संवाद वारो राज विद्या राज गोया योग वारो 9 अध्याय समाप्त थियो। तात्पर्य अध्याय जो मक़सदु हे अर्जुन जेको माण्हू शुद्ध चित रखे सॼी भावना सां मूंखे कुझु अर्पण करे थो सो मां प्रेम सां वठां थो। मनुष्य देह जेका तोखे मिली आहे उन में तूं मुंहिंजो स्मरण कर। जीअं बाहि काठियुनि खे साड़े नास कंदी आहे तीअं मुंहिंजो भॼन पापियुनि खे साड़े नास कंदो आहे। तंहिं करे हर वक़्तु मुंहिंजो ई भॼन कर। 9 अध्याय जो महात्म श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी ॾखण देश में भाव शर्मा नाले हिकु पापी रहंदो हो। ॾियारे शराब ऐं मांस खाईंदो हो ऐं जुआ कंदो हो ऐं चोरियूं कंदो हो पराइनि स्त्रियुनि सां संग कंदो हो। हिकिड़े ॾींहुं शराब पींदे मरी वियो वञी प्रीत थियो। हिकिड़े ब्राह्मण बि उन शहर में रहंदो हो।
रहंदो हो। हू ॾींहं जो शहर मां भिक्षा करे अची पंहिंजी स्त्री खे ॾींदो हो, पर उनजी स्त्री ॾाढी नरदण हुई। हू कॾहिं बि दान पुञ न कंदी हुई ऐं मोह खां पोइ वञी भूतण थी। हिकिड़े ॾींहुं भूतण पंहिंजे मुड़ुसु भूत खां पुछियो त तोखे पंहिंजे अॻिएं जनम जी ख़बर आहे? तॾहिं उनजे मुड़ुसु भूत चयो त हाओ, मूंखे अॻिएं जनम जी ख़बर आहे। अॻे जनम में मां ब्राह्मण हुअसि। तॾहिं भूतण चयो त अॻे जनम में कहिड़ो पुञ कयो जंहिं करे तोखे अॻे जनम जी ख़बर थी पवे? तॾहिं भूत चयो त मूं अॻे जनम में हिकिड़े ब्राह्मण खां गीता जो अधु श्लोक ॿुधो हो। तॾहिं वरी भूतण चयो त उहो ब्राह्मण कहिड़ो हो ऐं अधु श्लोक जो अर्थ छा आहे जंहिंजे ॿुधण करे तोखे अॻे जनम जी ख़बर थी पवे? तॾहिं टई ॻाल्हियूं भूत ॿुधायूं त एतिरे में उन्हनि जी देह छुटी ऐं उन महिल देवताउनि जी देहदारी महिमान में चढ़ी वैकुंठ ॾांहुं रवाना थिया। वेंदे वेंदे रस्ते में देवताउनि रोके वरितो, चवणु लॻा त तव्हां अहिड़ो कहिड़ो पुञ कयो आहे जंहिं करे अहिड़ो जल्दी तिखो वैकुंठ ॾे था वञो? तॾहिं उन्हनि चयो त असां हिकिड़े ब्राह्मण खां गीता जे 9 अध्याय जो अधु श्लोक ॿुधो आहे, तंहिंजे प्रताप करे असां वैकुंठ था वञूं। तॾहिं देवताउनि ॿुधी चयो त वाकई गीता जो अहिड़ो प्रताप आहे जंहिंजे करे अहिड़ा नीच जूण वारा बि मुक्ति खे पाइनि था। ही टई वञी वैकुंठ पहुता। श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, उहो गीता जे 9 अध्याय जो महात्म आहे। इत श्रीमद भगवत गीता जी 9 अध्याय जो महात्म पूरो थियो। हरिओम तत्सत।